बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी भुर्जी खाने में ख़ुशि आमदीद। अॼु ठाहींदासीं असां खुंबियूं। जीअं बारिश जे मौसम तव्हांखे वाट ते किथे न किथे ज़रूरु खुंबियूं नज़र ईंदियूं या खपाईंदे बि नज़र ईंदियूं। हिननि जो हिकिड़ो पार्ट हूंदो आहे जेको मिटी वारो हूंदो आहे, उनखे कटे छॾियोसि। उन खां पोइ मां मतिलबु हल्कियूं तरियल ऐं उन सां गॾु थोरी ग्रेवी ठाहींदसि। पहिरियां उन्हनि जो मिटी वारो पार्ट कटे उन्हनि खे गोल गोल कटियो आहे। कटे उन्हनि खां पोइ हिन में मूं तरींदसि, छो जे करे जो इहो तेल वराई यूज़ न थींदो आहे। इन लाइ हिकु हिकु करे विझिजो त जीअं तव्हांजूं क्रिस्पी बि थियनि ऐं उन खां पोइ तव्हांजूं मतिलबु उन में तेल घणो ज़ाया न थिए त बहितरु आहे। इन जे करे मां थोरियूं थोरियूं विझंदी रहियसि ऐं उहे आराम आराम सां तरे ऐं हिकु हिकु करे ऐं कढंदी रहियसि। तेल इहो ई यूज़ थींदो छो करे जो हिन में पंहिंजो फ्लेवर अची चुको आहे खुंबियुनि जो। त इन जे करे हिन में बसर जो दाग़ मतिलबु मां त न कंदी आहियां, जेकर तव्हां कयो त बि का ॻाल्हि न आहे। मां सिर्फ़ु हिन जी जेका ग्रेवी आहे ॾही सां या टमाटर सां ठाहींदी आहियां। मां हिन में टमाटर विधा आहिनि। जेतिरी तव्हांखे ग्रेवी खपे उन हिसाब सां मूं हुन में 2 टमाटा जेके काफ़ी थोरा मतिलबु वॾा हुआ उहे विधा आहिनि। जेकर इन खां बि तव्हांखे वधीक ग्रेवी खपे त तव्हां इन खां वधीक टमाटा विझी सघो था। कोशिशि कजो त इन तेल में ई उहे सुठे नमूने सां पचनि ऐं उन में ई असां मसाले खे विझंदासीं। जीअं ॻाढ़ा मिर्च विझंदासीं, जीरो विझंदासीं त उहो जीरो उन जेको तेल आहे उन में थोरो टिचकी बि वञे ऐं उन जी ख़ुशबू बि उन में तमामु सुठी अचे। उन खां पोइ असां उन में लूणु वग़ैरह विझंदासीं। लूणु विझी थोरो अॻियां घुमाईंदासीं। सावा मिर्च अगरि तव्हां ॻाढ़ा घणा न पसंदि कंदा कयो त सावनि खे हमेशह थोरो कट ॾेई पोइ विझिबो आहे, न त उहे बंदि हूंदा आहिनि त उहे टिटकी बि सघनि था ऐं मुंहं में बि लॻी सघनि था। इन जे करे मूं हिन में सावनि बसरनि जो इस्तेमालु कयो आहे। हिन में सावा बसरनि जो जेको वाइट पार्ट आहे उहो अलॻि सां कट कयो आहे, ग्रीन पार्ट अलॻि सां ऐं थोरा शिमला मिर्च। ग्रेवी हिन जी ठहंदी। तव्हां अगरि हिन में इहे न विझणु चाहियोसि त का ॻाल्हि कोन्हे का। मूंखे हिन में ग्रेवी में शिमला मिर्च वग़ैरह सुठा लॻंदा आहिनि, इन जे करे मूं इहे हिन में विधा आहिनि। टमाटनि जी उहा चटणी में थोरा उहे सुठे नमूने ठही वञनि त बहितरु। अगरि तव्हां वटि टमाटो केचप अवेलेबल हुजे त बि तव्हां हिन स्टेज में विझी सघो था। उन खां पोइ जेके तरियल खुंबियूं आहिनि से मूं हुन में विधियूं आहिनि ऐं इन खे घुमायो आहे त जीअं हिननि में बि थोरी देरि जो फ्लेवर अची वञे। अगरि तव्हांखे हिन में थोरो लिक्विडी पसंदि हुजे, छो करे जो मूंखे एतिरो नाहे पसंदि हूंदो, ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।